नादरीन ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। उमरकोट तालुके कुंडरी में 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे हैदराबाद हाई कोर्ट जे जस्टिस सलीम जैसर उमर सियाल जी 2 रुकनी बेंच फ़ैसिलो ॾींदे चयो त उम्मीदवारनि जी छंडछाण खां पोइ खेनि ऑफर आर्डर जारी कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं कुंडरी मां, जिते NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे अञा ताईं ऑफर लेटर जारी न आहिनि थी सघिया, जॾहिं त उम्मीदवारनि पारां हैदराबाद हाई कोर्ट में पिटीशन पिण फाइल हुया। कुंडरी में तव्हांखे ख़बर ॾींदा हलियूं 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे हैदराबाद हाई कोर्ट जे जस्टिस सलीम जैसर ऐं उमर सियाल जी 2 रुकनी बेंच फ़ैसिलो ॾींदे चयो त उम्मीदवारनि जी छंडछाण खां पोइ खेनि ऑफर लेटर जारी कया वञनि। उन मौक़े ते उम्मीदवारनि ताज मोहम्मद खोखर, ख़ालिद भट्टी, रिज़वान शाह ऐं ॿिनि दाई ते चयो त असां 61 खां 80 मार्कूं कयूं, पर अञा ताईं असांखे आर्डर न आहिनि ॾिना विया। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं नाज़रीन।